असांजो जेको वज़ीर ख़ज़ाना है शौकत तरीन, उन जो मूं पाण बयान ॿुधो चए थो त सूद जी शरह में असां कुझु वाधारो पिया करूं, छाकाणि त पाकिस्तान जेका मईशत आहे उहा गैर मुस्तहकम थी वई आहे। मईशत खे मुस्तहकम करण जे लाइ अल्लाह उनजे रसूल सां जंग कई पई वञे। छा मूंखे ॿुधायो त अहिड़ो मुआशिरो तरक़ी करे सघे थो, अहिड़ो मुल्क तरक़ी करे सघे थो जे अल्लाह उनजे रसूल सां ऐलान जंग कयो हुजे? मूंखे ॿुधायो त उहो क़ौम, उहा क़ौम, उहो मुआशिरो, उहो मुल्क, उहो ख़ितो तरक़ी करे सघे थो? फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हमज़िही व नफ़्सिही व नफ़्सिही व अनकिहुल अयामा मिनकुम वस्सालिहीन मिन इबादिकुम व इमाइकुम इन यकूनु फुक़रा युग़निहिमुल्लाहु मिन फ़ज़लिही वल्लाहु वासिउन अलीम। वक़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तज़व्वजुन निस्साअ फ़इन्नहुन्ना यअतीनकुम बिलमाल औ कमा क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हर किस्म जी हमद ऐं सना, किबरियाई, बुज़ुर्गी, वॾाई अकेले अल्लाह रब्बुल आलमीन खे जुगाए, जेको अकेलो हिन पूरी काइनात जो ख़ालिक, मालिक, माबूद वहदहू ला शरीक आहे। ऐं बेशुमार दुरूद ऐं सलाम इमामुल अंबिया, ख़ातमुन नबीयीन, साक़ी कौसर, शफ़ीउल मुज़निबीन, इमाम आज़म जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंजी ज़ात मुक़द्दसा ते, जन खे रब कायनात कुल कायनात जे लाइ रहबर ऐं रहमत करे मोकिलियो। अज़ीज़ दोस्तो, असांजे हिन मुआशिरे में हिन वक़्तु जेको वॾे में वॾो मसइलो आहे, वॾे में वॾो जेको इशू आहे, उहा असां ऐं तव्हांजी गैर मुस्तहकम मईशत आहे। असांजी मईशत कीअं मुस्तहकम थिए, असांजी रोज़ी में, असांजे रिज़्क़ में कीअं बरकत पवे, असांजी रोज़ी कीअं कुशादी थिए, इहो हिकु तवील मौज़ू आहे। पर आउं मौक़िया जी मुनासिबत सां सिर्फ़ तव्हांजे साम्हूं ॿ शयूं बयानु कंदुसि मुख़्तसर वक़्त में, छाकाणि त असल ख़िताब असांजे मोहतरम दोस्त फ़ज़ीलत शेख ग़ुलामुल्लाह हर हफ़िज़ुल्लाह जो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह उहे तक़रीबन पहुची चुका आहिनि। तंहिं करे आउं तव्हांजे विच में ऐं हुन जे विच में हायल नथो थियणु चाहियां घणी देरि ताईं। अज़ीज़ दोस्तो, अल्लाह रब्बुल आलमीन असां तव्हां सभिनी जो ख़ालिक, मालिक ऐं राज़िक़ आहे। पर कुझु अल्लाह रब्बुल आलमीन असां तव्हां खे उहे वज़ीफ़ा ऐं उहे असबाब ॿुधाया जंहिंजे ज़रिए असां तव्हांजी रोज़ी कुशादी थी सघे थी, असां तव्हां मुआशी तौर ते मुस्तहकम थी सघूं था। उन मां हिकिड़ी ॻाल्हि इहा, जीअं मूं तव्हांजे साम्हूं क़ुरान करीम जी आयत तिलावत कई, व अनकिहुल अयामा मिनकुम वस्सालिहीन मिन इबादिकुम व इमाइकुम इन यकूनु फुक़रा युग़निहिमुल्लाहु मिन फ़ज़लिही। तव्हां मां जेकी परिणियल न आहिनि, अयामा अय्यम जी जमा आहे। अय्यम चवंदा आहिनि त मल्ला ज़ौज लहू मिनर रजुलि वल मरअति, माना उहा मर्द या उहो मर्द या उहा औरत जंहिंजी घरवारी न हुजे या उहो मर्द जंहिंजी ज़ाल न हुजे, माना जेके इज़्दिवा जे हवाले सां जिन जो ताल्लुक़ न हुजे। माना जेकॾहिं मर्द आहे त उनजी ज़ाल न आहे, जेकॾहिं ज़ाल आहे त उनजो मुड़ुसु कोन्हे, पोइ उहो भले कमारो हुजे या शादीशुदा आहे, उनजी घरवारी उनखां जुदा थी वई आहे, फौत थी वई आहे या उनखे तलाक अची वियो आहे। बहरहाल कहिड़े बि हिसाब सां त अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो त अनकिहुल अयामा मिनकुम, तव्हां मां जेकी बि परिणियल न आहिनि उन्हनि जूं शादियूं करायो। वस्सालिहीन मिन इबादिकुम व इमाइकुम,
ऐं तव्हांजा जेकी ग़ुलाम नेक आहिनि ऐं जेकी तव्हां जूं पानियूं नेक आहिनि उन्हनि जूं तव्हां शादियूं करायो, उन्हनि जा निकाह करायो। इन यकूनू फुकरा युगनिहिमुल्लाहु मिन फज़लिही, जेकॾहिं उहे फ़क़ीर आहिनि, जेकॾहिं उहे मिस्कीन आहिनि, जेकॾहिं उहे ग़रीब आहिनि त युगनिहिमुल्लाहु मिन फज़लिही, अल्लाह ताला पंहिंजे फज़ल सां उन्हनि खे गनी कंदो। छा माना त जेको माण्हू निकाह करे, निकाह बि उनजी ग़िना जो सबबु आहे। जेकॾहिं को ग़रीब आहे, जेकॾहिं को मिस्कीन आहे, जंहिंजी मईशत तंग आहे, जंहिंजी मईशत ग़ैर मुस्तहकम आहे, जेकॾहिं उहो निकाह कंदो त अल्लाह ताला पंहिंजे फज़ल सां उनजी रोज़ी खे कुशादो कंदो, अल्लाह ताला उनखे गनी कंदो। ऐं जामिउ तिर्मिज़ी अंदरि रिवायत मौजूदु आहे, प्यारे पैगंबर इस्लाम ने फरमायो त 3 माण्हू अहिड़ा आहिनि जो अल्लाह जे मथां हक़ आहे त अल्लाह ताला उन्हनि जी मदद करे। उन मां हिकिड़ो माण्हू उहो बि आहे जेको माण्हू निकाह करे थो, छाजे लाइ त हू पाक दामिन इख्तियार करे। अन्नाकु युरीदुल अफ़ाफ़, अहिड़ो निकाह करण वारो जेको इन लाइ निकाह करे त उनखे पाक दामिनी हासिल थी वञे। जेकॾहिं को माण्हू इन नियत सां निकाह करे थो त अल्लाह ताला जे मथां हक़ आहे त अल्लाह ताला अहिड़े माण्हू जी मदद करे। अॼु असांजे मुआशरे में अल्लाह रहम करे केॾी न वॾी ख़राबी आहे। अञा बि बहिराड़ी जो माहौल त कुझु न कुझु बहितर आहे, पर असां ई तव्हां ॾिसूं था, अल्लाह रहम करे शहर जे माहौल खे तव्हां ॾिसो। 25 साल, 30 साल, 35 साल जूं छोकिरियूं ऐं छोकिरा अल्लाह रहम करे कवारा आहिनि ऐं चवनि छा था, अभी पाँव पे खड़ा नहीं हुआ, अञा पेरनि ते बीठो कोन्हे, उन वटि पंहिंजो घर कोन्हे, उन वटि को कमाई जो ज़रियो कोन्हे, उन वटि को बैंक बैलेंस कोन्हे, उनखे नौकरी कोन्हे, उनजो रोज़गार कोन्हे, लिहाज़ा उमिरि गुज़री वई, अल्लाह रहम करे उनजी शादी न थिए, सिर्फ़ु इन करे जो हू पेरनि ते बीठल न आहे। हालांकि पेरनि ते बीहण जे लाइ रोज़ी कुशादी थिए ऐं को माण्हू गनी थिए, अल्लाह ताला उनजी मदद करे, उहो ई माण्हू आहे जेको निकाह करे। असांजे मुआशरे में अल्लाह रहम करे निकाह के तमामु घणो मुश्किल बणायो वियो आहे। हालांकि यादि रखी छॾियो अज़ीज़ दोस्तो, सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जॾहिं हीअ क़ुरान जी आयत पढ़ंदा हुआ त उहो कहिड़ो मतिलबु वठंदा हुआ। जनाब अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु खां मरवी आहे, पाण फरमाईंदा हुआ त इल्तमिसुल गिना बिन निकाह, चई तव्हां जेकॾहिं गनी थियणु चाहियो था त गिना खे तव्हां निकाह में तलाश करियो, शादी में तलाश करियो। ऐं जनाब अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाईंदा हुआ त अजिब्तु लिमन यल्तमिसुल गिना बिगैर निकाह, मूंखे उन माण्हू ते तअज्जुब थिए थो जेको चाहे तो आउं गनी थी वञा, जेको चाहे तो मुंहिंजी रोज़ी में बरकत पवे, जेको चाहे तो मुआशी तौर ते आउं मुस्तहकम थी वञा, ऐं अहिड़ो माण्हू निकाह नथो करे। मूंखे उन माण्हू ते तअज्जुब आहे त बग़ैर निकाह जे हू गनी कीअं थियणु चाहे, बग़ैर निकाह जे गनी कीअं थो थियणु चाहे, मूंखे अहिड़े माण्हू ते तअज्जुब आहे। अॼु असांजे मुआशरे जी हालत छा आहे? ऐं यादि रखी छॾियो, जे मुआशरे अंदरि निकाह खे मुश्किल कयो वञे, अहिड़े मुआशरे में अल्लाह रहम करे बुराइयुनि जा बेहयाई जा दरवाज़ा खुलनि था। ऐं अल्लाह रहम करे असांजे मुआशरे में ॾिसो ख़राबी केतिरी आहे। जेकॾहिं के मर्द औरत पाण में जाइज़ तरीक़े सां अल्लाह रहम करे निकाह कनि था, उहे माण्हुनि जे नज़रनि में आहिनि, पर असांजे मुआशरे में अल्लाह करे मोबाइल फ़ोन ते राब्ता हुजनि, इहे गैर जाइज़ नाजाइज़ राब्ता हुजनि, अल्लाह रहम करे उन्हनि ते माण्हू जी अखि कोन थी मुड़े। असांजे मुआशरे जी हालत आहे। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां मुस्तदरक अल सहीह जे रिवायत मौजूद आहे त प्यारे पैगंबर इस्लाम फरमायो तज़व्वजुन निसा फ़इन्नहुन्न यातीनकुम बिल माल, तव्हां औरतुनि सां निकाह कंदा कयो, छाकाणि त औरतूं तव्हां वटि माल आणी थियूं, तव्हांजी मईशत खे मुस्तहकम कनि थियूं, इन में बरकतों निकाह जे अंदरि, तव्हां निकाह कंदा कयो। पर अॼु असांजे मुआशरे में अल्लाह रहम करे निकाह खे ॾाढो ॾुखियो कयो वियो आहे। न्याणी सिर्फ़ु इन लाइ वेठी आहे, उन वटि लाज कोन्हे, छोकिरो इन लाइ वेठो आहे त हुन वटि को नौकरी कान्हे, उन वटि को बैंक बैलेंस कोन्हे, हुन वटि का तिजारत कोन्हे, हुन वटि को धंधो कोन्हे।
हालांकि निकाह जो माण्हू करे थो न उनजे मथां जॾहिं वज़न पवे थो हू पाण कमाइण शुरू करे थो, अल्लाह ताला उनजे लाइ रोज़ी जा दरवाज़ा खोले थो। उनखां पोइ जॾहिं औलाद थिए थो अल्लाह ताला अञा बि रोज़ी खे वधाए थो। पर असांजे मुआशिरे में अल्लाह रहम करे इहा ॻाल्हि ॾाढी नापे थी वञे त असां जेकॾहिं चाहियूं था असांजी तव्हांजी मईशत मुस्तहकम थिए, ज़रूरत कहिड़ी ॻाल्हि जी आहे, असांजे मुआशिरे में निकाह खे आम कयो वञे ऐं निकाह खे आसान कयो वञे। ऐं असांजे मुआशिरे जे अंदरि अल्लाह रहम करे हिकिड़ी ॿी वॾी ख़राबी पाती वञे थी। मिसाल आहे, जेकॾहिं असांजे मुआशिरे में कंहिं औरत खे तलाक थी वञे थो, भले वेचारी नौजवान हुजे 22-23 साल जी, सॼी ज़िंदगी अल्लाह रहम करे वेही रहे थी, उन सां केर बि शादी करण जे लाइ तयारु कोन्हे। ऐं असांजे मुआशिरे में जेकॾहिं का औरत बेवाह थी वञे थी, अल्लाह रहम करे उन जी शादी करण पोइ सम्झो त उन जे लाइ हिकिड़ो ऐब आहे, हो वीचारी सॼी ज़िंदगी ईअं गुज़ारे वञे थी। हालांकि अल्लाह ताला फरमाए थो अंकिहुल अयामा मिनकुम, तव्हां मां जेकी मर्द जेकी औरतूं परिणियल कोन आहिनि या उन्हनि वटि को जेकॾहिं मर्द आहे तुंहिंजी घरवारी कोन्हे, जेकॾहिं औरत आहे तुंहिंजो घरवारो कोन्हे, त उन्हनि खे छा कयो, तअल्लुक़ इज़्दिवाज सां तव्हां उनखे लाॻायो, उनखे ॻंढियो, उनजा निकाह करायो। असांजे मुआशिरे में अल्लाह रहम करे निकाह केतिरो मुश्किल थी वियो आहे। ऐं ॿी ॻाल्हि हीअ, जेकॾहिं असां ई तव्हां चाहियूं था, इहा नसीहत कंहिंजे लाइ, नौजवान जे लाइ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नौजवान खे कहिड़ी नसीहत कई, या माशर शबाब, ए नौजवानो, जेको बि तव्हां मां ताक़त रखे थो कंहिंजी शादी करण जी, फलयतज़व्वज, उनखे खपे त हू शादी करे। जेकॾहिं शादी नथो करे त पोइ उनजे मथां वाजिब आहे त हू रोज़ा रखे। पर असांजे मुआशिरे सां कहिड़ी हालत आहे त इहो हुकुम कंहिंजे लाइ, नौजवान जे लाइ कोई ख़ैर निकाह कनि। छोकिरो जवान थी वियो, न्याणी जवान थी वञे, उनजो टाइम अची वियो, उनजो निकाह करायो वञे। त इन करण सां छा थींदो, असांजे मुआशिरे में बुराइनि जा दरवाज़ा बंदि थींदा, बेहाई जा दरवाज़ा बंदि थींदा। असांजे मुआशिरे में इफ़त ऐं इस्मत जो निज़ाम आम थी वेंदो, अल्लाह ताला जी तरफ़ां बरकतूं नाज़िल थींदियूं। ऐं यादि रखी छॾियो, जंहिं मुआशिरे जे अंदरि बेहयाई ऐं बुराई जा दरवाज़ा बंदि थी वञनि, अल्लाह ताला ज़मीन आसमान जा दरवाज़ा उनजे लाइ खोले छॾे थो, अल्लाह ताला बरकतुनि जा दरवाज़ा उनजे लाइ खोले छॾे थो। ऐं ॿी असांजे मुआशिरे में अल्लाह रहम करे वॾे में वॾी जेका मुसीबत आहे, उहा मुसीबत कहिड़ी आहे, जो असांजे मुल्की लेवल ते जेका मईशत गैर मुस्तहकम आहे। ॾिसो तीअं अल्लाह रहम करे असांजा जेके वज़ीर, असांजा मुशीर, असांजा मिनिस्टर, उन्हनि जा तव्हां जेकॾहिं बयान ॿुधंदो, उन्हनि जूं तव्हां तक़रीर ॿुधंदो, अल्लाह ताला रहम करे छा था चवनि। मिसाल चंद ॾींहंनि जी ॻाल्हि आहे, असांजो जेको वज़ीर ख़ज़ाना आहे शौकत तरीन, उन जो मूं पाण बयान ॿुधो, चए थो त सूद जी शरह में असां कुझु वाधारो पिया करूं, छाकाणि त पाकिस्तान जेका मईशत आहे उहा गैर मुस्तहकम थी वई आहे। मईशत खे मुस्तहकम करण जे लाइ अल्लाह उनजे रसूल सां जंग कई पई वञे। छा मूंखे ॿुधायो त अहिड़ो मुआशिरो तरक़ी करे सघे थो, अहिड़ो मुल्क तरक़ी करे सघे थो जे अल्लाह ऐं उनजे रसूल सां ऐलान जंग कयो हुजे? मूंखे ॿुधायो त उहो क़ौम, उहा क़ौम, उहो मुआशिरो, उहो मुल्क, उहो ख़ितो तरक़ी करे सघे थो? छा उनजी मईशत मुस्तहकम थी सघे थी? अज़ीज़ दोस्तो, यादि रखी छॾियो, जेका सूद जी लानत आहे, ब्याज जी लानत आहे, इहा अल्लाह ऐं उनजे रसूल सां ऐलान जंग आहे। या अय्युहल्लज़ीना आमनू ज़रू मा बकिया मिनर रिबा फ़इन लम तफ़अलू फ़अज़नू बिहर्बिन मिनल्लाहि व रसूलिहि। ए ईमान वारो, जेको बि तव्हां व्याज खाधो छॾे ॾियो, व्याज जे निज़ाम खे तव्हां ख़तमु करे छॾियो। जेकॾहिं ईअं नथा करियो त पोइ अल्लाह जे रसूल जे तरफ़ां ऐलान जंग आहे। माना जेको माण्हू व्याज खे नथो छॾे, पंहिंजे मुल्क जे अंदरि, पंहिंजे मुआशिरे अंदरि, पंहिंजे कारोबार में, पंहिंजी लेन देन में जेकॾहिं व्याज जो निज़ाम आणे थो, सम्झो त उन माण्हू छा कयो, अल्लाह जे रसूल सां ऐलान जंग करे छॾियो। छा ईअं मईशत मुस्तहकम थी? अल्लाह रहम करे असांजे मुल्क ऐं असांजे मुआशिरे जी हालत केतिरी ख़राब आहे। असांजे मुआशिरे में अल्लाह रहम करे
त व्याज आम आहे असांजे मुआशरे में, अल्लाह रहम करे त ज़िना आम आहे असांजे मुआशरे में, शराब आम आहे, वॾा कबीरा कबीरा गुनाह अल्लाह रहम करे गवर्नमेंट जी सरपरस्ती में थियनि था। अज़ीज़ दोस्तो, यादि रखी छॾियो, जेका बि क़ौम चाहे थी तरक़ी चाहे थी, उरूज चाहे थी, मईशत जो इस्तेहकाम चाहे थी, उनखे खपे त हिन ज़मीन ते अल्लाह जे कानून खे लागू कनि, अल्लाह ताला जेको हुदूद आहिनि उनखे लागू कनि। यादि रखी छॾियो त अहिड़ी क़ौम इज़त पाईंदी, अहिड़ी क़ौम खे अल्लाह ताला मुआशी तौर ते मुस्तहकम कंदो। असांजे मुआशरे में तव्हां ॾिसो, शराब आम छो आहे? शराबी खे सज़ा कोन्हे। ज़िना आम छो आहे? ज़ानी खे सज़ा कोन्हे। असांजे मुआशरे में अल्लाह रहम करे क़त्ल आम छो आहे जो क़ातिल खे सज़ा कोन्हे? अल्लाह ताला इन लाइ सज़ाऊं मुक़ररु कयूं आहिनि। जेकॾहिं क़ातिल खे पंहिंजे क़त्ल जी सज़ा मिली वञे, जेकॾहिं ज़ानी खे उनजे गुनाह जी सज़ा मिली वञे, जेकॾहिं शराबी जे मथां हद नाफ़िज़ कई वञे, यादि रखी छॾियो गुनाहनि जा दरवाज़ा बंदि थी वेंदा ऐं अल्लाह जूं बरकतूं ज़मीन आसमान मां बाक़ाइदा असांजे लाइ अची वेंदियूं। ज़मीन आसमान जा अल्लाह दरवाज़ा खोले छॾियो। साईं किथां आहे? पता कोन? चलो ठीक है, जी हाँ मैं ॿुधायो अची वियो आहे, ठीकु आहे। ॾिसो त अल्लाह ताला ज़मीन आसमान मां कॾहिं असां तव्हांजे लाइ बरकतूं आणींदो जॾहिं असां तव्हां अल्लाह जे दीन ऐं तक़वा वीचार कयो। अल्लाह ताला जी हिन ज़मीन ते अल्लाह जे कानून खे नाफ़िज़ कयो वञे। ऐं यादि रखी छॾियो, असांजा जेके हुक्मरान आहिनि हिन वक़्तु, जेके असांजा अरबाब इक़्तिदार आहिनि, उनजे मथां लाज़मी आहे त हिन ज़मीन ते अल्लाह ताला जो कानून लागू कनि। ऐं पोइ ॾिसनि कीअं मईशत मुस्तहकम थिए थी। सुनन इब्न माजा जे अंदरि हदीस मौजूदु आहे। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इकामत हद्दिन मिन हुदूदिल्लाह खैरु मिन मतर 40 लैलतन फी बिलादिल्लाह अज़्ज़ व जल। त अल्लाह जे हदनि मां हिकिड़ी हद ज़मीन ते नाफ़िज़ कर, 40 रातियूं मुसलसल बारिश वसे, अल्लाह जे मुल्कनि में इन खां बहितर, इन खां वधीक बहितर आहे। माना 40 रातियूं मुसलसल बारिश वसे ऐं उहा बारिश बरकत वारी हुजे, उन बारिश सां हर तरफ़ ख़ुशहाली अची वञे। तव्हां अंदाज़ो लॻायो, जेकॾहिं असांजे पाकिस्तान मुल्क में ग्लेशियर आहिनि, उते बर्फ़ ॼमियल आहे, जेकॾहिं उन जे मथां 40 ॾींहं मुसलसल बारिश पवे त पाकिस्तान में पाणी जी खोट ख़तम थींदी कोन थींदी? पाकिस्तान में पाणी जी वॾी खोट आहे हींअर। अल्लाह से रहम करे तव्हां हॼायो ॾखिण सिंध में त 1000 एकड़ ज़मीन बिंजर पई आहे। हींअर अल्लाह रहम करे असांजे मुल्क में जेके शाखनि जूं पुछड़ियूं आहिनि, वाहन जूं पुछड़ियूं आहिनि, अल्लाह रहम करे उते छा आहे? उते पाणी कोन्हे। जेकॾहिं 40 रातियूं मुसलसल बरकत वारी बारिश पवे ऐं अल्लाह जी हदनि मां हिकिड़ी हद खे नाफ़िज़ कयो वञे, इन खां बि वधीक बरकतूं अल्लाह ताला नाज़िल कंदो। ऐं अल्लाह जे रसूल जे दौर में इहो, ऐं जेसीं ताईं मुस्लमान इन शइ ते अमल पेरा हुया त मुस्लमाननि दुनिया ते हुकूमत कई, उन्हनि जी मईशत मुस्तहकम हुई। अॼु असांजे मुआशरे में ॾिसो, अल्लाह रहम करे सरे आम क़त्ल थिए थो, सरे आम क़त्ल थिए थो। हिकु माण्हू न पर हज़ारे माण्हू ॾिसनि था। हिकिड़े मज़लूम खे ज़ालिम अल्लाह रहम करे पिस्टल जा फायर करे ईअं रोड ते तड़पाए तड़पाए मारे थो। माण्हू वीडियो ठाहिनि पिया, वीडियो भरी पिया, ऐं ज़ालिम खे उन क़ातिल खे का सज़ा ई कोन थी मिले। हालांकि इस्लाम छा थो चवे? इस्लाम जो इहो कानून आहे, जेकॾहिं को क़त्ल करे थो त क़ातिल खे सज़ा ॾिनी वञे, उन खां क़िसास वरितो वञे ऐं उनखे क़त्ल बि ईअं कयो वञे जीअं हुन क़त्ल कयो आहे। कंहिंखे ज़हर ॾेई क़त्ल कयो अथसि त क़ातिल खे ज़हर ॾिनो वञे, उनखे पिस्टल जा फायर कया त उनजे मथां फायर कया वञनि, उनखे कुहाड़ियूं हणी मारियो त उनखे कुहाड़ियूं हणी मारियो वञे, जेको उनखे घुटो ॾेई मारियो उनखे घुटो ॾेई मारियो वञे। पर ईअं राति अंधेरे में फांसी न ॾिनी वञे, बल्कि सरे आम उनखे माण्हुनि जे मथां क़त्ल कयो वञे। तव्हां ॾिसो त क़त्ल जा दरवाज़ा बंदि थियनि कोन था थियनि। थोरो वक़्तु अॻु जी ॻाल्हि आहे, अल्लाह साईं रहम करे रुगो रेंजर्स खे हैंड फ्री ॾिनो वियो, पुलिस खे बिल्कुलु आज़ादु कयो वियो।
पोइ उनमें कुछ नाजायज़ क़त्ल थिया, कंहिंखे फुल फिराए कंहिंखे हाफ फिराए, मूंखे ॿुधाए अॼु ताईं फुर बंदि थी या कोन थी। ईअं अल्लाह जे कानून खे नाफ़िज़ कयो वञे, यादि रखिजो ज़ुल्म जा दरवाज़ा बंदि थींदा हलिया, मईशत तव्हांजी मुस्तहकम थींदी, अमुन अची वेंदो, ख़ुशहाली अची वेंदी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में हिकिड़े यहूदी छा कयो, हिकिड़ी छोकिरीअ खे ॿिनि पथरनि जे विच में उनजो मथो ॾेई उनजो मथो चिचड़े छॾे। अञा छोकिरी में साह हो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखां पुछा कई, तोसां ही मामिलो कंहिं कयो आहे? छोकिरी ॻाल्हाए न पई सघे। हता सुम्मी अल यहूदी जो, तव्हांजो हिकिड़े यहूदी जो नालो वरितो वियो। उते छोकिरी कंध सां लोॼो त इन्हे मूंखे क़त्ल कयो आहे। अल्लाह जे रसूल यहूदी खे घुरायो। उन यहूदी छा कयो, पंहिंजे जुर्म जो इक़रार कयो। अल्लाह जे रसूल उन यहूदी जो मथो ॿिनि पथरनि जे विच में ॾेई चिचड़े उनखे क़त्ल कयो, माण्हुनि जे साम्हूं सरिया। त इस्लाम इहो थो चाहे, जेकॾहिं ज़ानी खे संसार कयो वञे, शराबी खे दुराहिया वञनि, ऐं जेके करप्ट असांजा वज़ीर आहिनि, ॾिसो त असांजे मुल्क जी हालत कहिड़ी आहे। अल्लाह रहम करे, जेकॾहिं को माण्हू चोरी करे थो, इस्लाम में कहिड़ी हद आहे, उनजे हथ खे कटियो वञे। मूंखे ॿुधाए, असांजा जेतिरा करप्ट वज़ीर आहिनि, जिन जे मथां अल्लाह रहम करे चोरी साबित थी चुकी आहे, जंहिंजे मथां जुर्म लागू थी चुको आहे, जिन जे मथां जुर्म आयद थी चुको आहे, ऐं अल्लाह रहम करे पोइ घुमनि फिरनि था। जेकॾहिं हिकिड़े वज़ीर जो तव्हां हथ कटी छॾियो, जेकॾहिं पाकिस्तान में को बि माण्हू चोरी करे वञे, करप्शन करे वञे, ख़यानत करे वञे, असांजो हर इदारो ख़यानत जे वटि चढ़ियल आहे। मामूली कम जे लाइ, हिकिड़ी साइन जे लाइ 1000 रुपया ॾियण था पवनि। असीं मजबूर आहियूं। अल्लाह रहम करे असांजे इरिगेशन खाते खे ॾिसो, असांजे रेवेन्यू खाते खे ॾिसो। अल्लाह रहम करे हिते बाक़ाइदा ऑर्डर विकामनि था। केतिरो ज़ुल्म ऐं सितम आहे। छा मूंखे ॿुधाए त इहे मुआशरे में अल्लाह ताला बरकतूं नाज़िल कंदो, बरकतूं नाज़िल थींदियूं अल्लाह जी तौहीद सां ऐं तक़वा सां, माना अल्लाह जे दीन नाफ़िज़ करण सां। वलो अन्ना अहलल क़ुरा आमनू वत्तक़ौ लफ़ताना अलैहिम बरकातिन मिनस समाई। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो, जेकॾहिं इहे ॻोठनि वारा अल्लाह ते ईमान आणी आहे, वत्तक़ौ ऐं परहेज़गार थियनि, अल्लाह जे दीन खे मज़बूती सां वठनि। तक़वा में हर शइ आहे। हाकिम वक़्त जी तक़वा इहा आहे त अल्लाह जे दीन खे ज़मीन ते नाफ़िज़ करे। तुंहिंजी ऐं मुंहिंजी तक़वा आहे त असां ऐं तव्हां पंहिंजे मथां दीन खे नाफ़िज़ कयूं। असां ऐं तव्हां इहो दीन सही माना में अरबाब इक़्तिदार ते पहुचायूं, ऐवान इक़्तिदार ते पहुचायूं। सिर्फ़ु मस्जिद ऐं मिंबर ताईं महदूद न हुजे, बल्कि हिन वक़्तु अल्लाह रहम करे असां वटि सोशल मीडिया मौजूदु आहे। मुंहिंजी आवाज़ इमरान ख़ान ते पहुची सघे थो, तव्हांजो आवाज़ इमरान ख़ान ते पहुची सघे थो, तव्हांजो आवाज़ सदर ताईं वज़ीर आज़म ते पहुची सघे थो, MNA ते पहुची सघे थो, MPA ते पहुची सघे थो। जेके बि असांजा वज़ीर मुशीर मिनिस्टर आहिनि, जेके बि असांजा अरबाब इक़्तिदार आहिनि, उन ते तव्हांजो आवाज़ पहुची सघे थो। ऐं जिन सां तव्हांजो उथण वेहण आहे, जिन सां तव्हांजा ताल्लुकात आहिनि, उन्हनि जी ज़हन साज़ी करणु असां ऐं तव्हांजे मथां फ़र्ज़ आहिनि। जेके असां ऐं तव्हां मौजूदु आहियूं, जिन सां जंहिंजो दीन सां ताल्लुक़ आहे, इहो पैगाम उन्हनि ते पहुचाइणो आहे। त अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो त जेकॾहिं इहे ॻोठनि वारा ईमान आणीनि हा, उन सां गॾोगॾु तक़वा इख़्तियार करण, लफ़तहना अलैहिम बरकातिन मिनस समाई वल अर्ज़, असां उन्हनि जे लाइ आसमान मां ऐं ज़मीन मां बरकतुनि जा दरवाज़ा खोले छॾिया। ज़मीन मां बरकतूं फुटी पवनि, आसमान मां बरकतूं नाज़िल थी पवंदा, कॾहिं जॾहिं अल्लाह जे दीन खे मज़बूत सां पकड़ींदा। अज़ीज़ दोस्तों, इहो मौज़ू त काफ़ी तवील आहे। असांजा मोहतरम फ़ज़ीलतु शेख ग़ुलाम अल्लाह रल पहुची चुका आहिनि। हाणे उहे तव्हांजे साम्हूं पंहिंजे उनवान जी मुनासिबत सां मुख़ातिब थींदा। अल्लाह रब्बुल आलमीन खां इल्तिजा आहे त जेको कुझु मूं बयानु कयो ऐं तव्हां ॿुधो, अल्लाह ताला असां तव्हां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।